जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। सर्व सात संगत जी अरदास प्रभु दातार सर्व सात संगत मिली करे सुखमनी साहब जो पाठ कयो तहांजा अमृत वचन हृदय में वसन कृपा कयो। सर्व सात संगत ते अपार कृपा थे। ॿारनि खे दीर्घ आयु सुमत विद्यादान न्याणियुनि जा भला भाग ॿई कुल सुहेला। वॾनि जी पंहिंजी हलंदी हलायो मोथाजी न ॾेखारियो। जंहिंजे मन में जेकी पवित्र भावना सा पूर्ण कयो। विश्व कल्याण सभई प्राणी सुखी वसन। अभयदान अहिंसा दान दातार। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् दुख भाग भवेत। दातार कृपा कयो सभई प्राणी सुखी वसन। सब ते कृपा थे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। आयो लाल सभई चो झूले लाल। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण शरणं मम। ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। सात संगत जी, पिछले हफ्ते जो वचन अमर भय अमरा पद पाया साध संग नानक हर ध्याया। हिन हफ्ते जो वचन श्लोक ज्ञान अंजन गुर दिया अज्ञान अंधेर विनाश। हरि कृपा ते संत भेटिया नानक मन परगास। सतगुरु अर्जन देव महाराजन फरमाइन था त सतगुरन असांखे ज्ञान रूपी सुरमो पातो त अज्ञान रूपी अंधेरे जो नाश थियो। हरि जी कृपा सां असांखे संत मिलिया ऐं मन में प्रकाश थियो, रोशनी थी। ध्यान ॾिजो, सतगुरु चवनि था पिया कि ज्ञान अंजन, ज्ञान रूपी काजल सुरमो अंजन सतगुरनि ॾिनो। यानी पहिरियों जेकी असांजी नज़र हुई उहा नज़र बदिलजी वई। पहिरियों जे संसार नज़र ईंदो हो, हाणे उहे नज़र नथो अचे। पहिरियों माण्हू नज़र ईंदा हुआ, लख बुरायूं नज़र ईंदियूं, हाणे पाण में थी नज़र अचनि। पहिरियों संसार ईअं लॻंदो हो कि जेकर असां संसार छॾियो ई न, हाणे ईअं लॻंदो आहे कि संसार में त कंहिंजो बि रहणो न आहे, हिकु ॾींहुं वञिणो पवंदो, इन खां पहिरियों तयारी करे छॾियो। पहिरियों ईअं लॻंदो कि भॻवान जो भॼन करिणो थो पए, हिकिड़ो बोझ या हिकिड़ो उत्तरदायित्व आहे, फर्ज़ आहे। लेकिन हाणे लॻे थो भॻवान जो भॼन ई सार आहे। हाणे ईअं थो लॻे कि ॾींहं राति प्रभु जो भॼन कजे। इहो ई त ज्ञान रूपी सुरमो आहे कि सृष्टि नहीं दृष्टि बदिली। सतगुरु नज़र बदिले छॾींदा आहिनि। संसार त उहो ई आहे, माण्हू उहे ई, लेकिन इंसान बदिलजी वियो, पाण बदिलजी वियासीं। अज्ञान जो जेको अंधेरो हो उहो नाश थियो। केॾी बि लंबी अवधि थी वई हुजे, लेकिन हिकिड़ो ॾीओ ॿारणी काफ़ी आहे। कई सालनि जो अंधेरो बि हिकु क्षण में नाश थी वेंदो आहे। तहिड़ी तरह सां कई जन्मनि जो अज्ञान बि सतगुरनि जी कृपा सां हिकु क्षण में ख़तमु थी वेंदो आहे। ऐं हीअ रोशनी कहिड़ी आहे?
सतगुरु चवनि था जे सौ चंदा उगवे सूरज चढ़े हजार, एते चानण होंदियां गुर बिन घोर अंधार। या रोशनी 100 हजार सूर्य चंद्रमा भगवान उदय थियनि त उहा रोशनी न मिलंदी, छो जो उहा ॿाहिरी रोशनी आहे, लेकिन भीतर जी रोशनी त सतगुरु ॾींदा आहिनि। ऐं उहे सतगुरु संत महात्मा हरि कृपा ते, बिना प्रभुअ जे कृपा जे न मिलंदा आहिनि। ऐं संत कृपा सां ई हरि मिलंदा आहिनि भगवान। हनुमान महाराज मिलिया विभीषण महाराज सां त हेॾी लंका में केरु आहे जंहिंजे ॿाहिरि तुलसी माता जो पौधो लॻल आहे, राम नाम अंकित तह सुंदर, राम नाम लिखियल आहे। अञा सोचनी पिया त निंड मां जाॻिया विभीषण, ऐं जाॻंदे ई चयूं राम राम। हनुमान जी सम्झी विया त कोई महात्मा आहिनि, तॾहिं उन्हनि सां मिलिया। ऐं जॾहिं परिचय थियो त पोइ रोअण लॻा विभीषण जी, ॾाढो गदगद थी विया। हनुमान जी पुछियो तव्हां रो छो था? चवनि था मां सम्झी राम जी मूं ते राज़ी न। छो? अगरि राम जी राज़ी न हुजनि हा त हनुमान जी तव्हांजो दर्शन न थिए हा। अब मोहि भा भरोस हनुमंता, बिन हरि कृपा मिलह नहीं संता। पक समझो कोई संत मिले, सतगुरु मिले, महात्मा मिले, सत्संग मिले त समझो वॾी कृपा आहे। रामायण जा वचन आहिनि, संत मिलन सम सुख जग नाहे। संसार में सभिनि खां वॾो कोई सुख आहे त संतनि जे मिलण जो। एॾी वॾी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे साथ संगत जी असां उन भाव सां, उन श्रद्धा सां, सिक सां असां भगवान जो भजन कयूं, संतनि जो संग कयूं। ऐं जेके जेके वचन आहिनि सतगुरनि जा, संतनि जा, उहो ई त सुरमो आहे, ॿियो कहिड़ो आहे। ज्ञान अंजन शब्द वेंदा आहिनि कन में, खुलंदियूं अखियूं। जहिड़ी तरह सां कंहिंखे जाॻाइण जे लाइ आवाज़ ॾियणी पवंदी आहे, त सुम्हियल माण्हूअ जे कननि में थोरो सो जोर सां चओ त आवाज़ वेंदी आहे, त पोइ ॿुद्धीअ में उनजी चेतना ईंदी आहे, त नेत्र खुली वेंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां सत्संग रूपी वचन जॾहिं असांजे कननि में वेंदा आहिनि त असांजी बि अखियूं खुली वेंदियूं। जागले रे मना जागले, कहाँ गाफिल सोया, जो तन उपजा संग ही सो भी संग न होया। जाॻाइनि था न, जागो जागो भाई जागो। की ये जेको गॾु पैदा थियो आहे शरीर, उहो बि गॾु न हलंदो त कहिड़े धुन में वेठा आहियो, कंहिंजे भरोसे वेठा आहियो। इन करे एक भरोसो, एक बल, एक आस विश्वास, एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास। बिना कुछ ॾिठे आनंद में मगन थी बस प्रभुअ जो भजन शुरू करे छॾियो। ॿियो छा करिणो आहे? भगवान खे पुकारियो। स्वामी राम सुखदास महाराज चवंदा आहिनि, पाण खे ॾिसंदव त पोइ लटकी वेंदव। तव्हां भगवान खे ॾिसो, पंहिंजा अवगुण न ॾिसो, पंहिंजी कमी न ॾिसो, भगवान जी कृपा ॾिसो। उहे केॾा दयालु, उहे केॾा करुणा निधान आहिनि। बसि एतिरो ई काफ़ी आहे। भगवान खे ॾिसो। प्रभु तव्हांजी शरण आहियां, प्रभु तव्हांजी ओट में आहियां, संभाले वठो दातार। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण।